अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी वीडियो में तव्हांखे ॾिसी रहिया आहियूं ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी उन जा पिक्चर त उन जी शूटिंग हली रही आहे जिन जा पिक्चर्स तव्हांखे हिन वीडियो में ॾिसी रहिया आहियूं त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त ज़हर ज़िंदगी जेको तमामु जल्द सिंधी टीवी ते रिलीज़ कयो वेंदो हिनखे तमामु तेज़ीअ सां हिन जी रिकॉर्डिंग हली रही आहे। हीउ ड्रामो तमामु क़रीब रिलीज़ कयो वेंदो सिंधी टीवीअ ते। दर्दनि जे देश खां अॻु में ई रिलीज़ कयो वेंदो। दर्दनि जो देश जेको काफ़ी टाइम खां रिकॉर्ड थी रहियो आहे पर उहो अञा ताईं KTN ते न आहे ऑनर थियो, पर हीउ सिंधी टीवीअ ते ड्रामो जो ज़हर ज़िंदगी आहे इहो तमामु जल्द सिंधी टीवीअ ते रिलीज़ कयो वेंदो जंहिं जा पिक्चर तव्हां ॾिसी सघो था। हिन में आज़म मेंगल उन खां अलावा अज़ीज़ कमराणी ऐं ॿिया केतिरा ई सीनियर सिंध जा बहितरीनु अदाकार हिन में कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें उमेद अली कलवड़ बि शामिल आहे। त हिन ड्रामे जीअं जीअं रिकॉर्डिंग अॻिते हलंदी तीअं तव्हां जेके हिन ड्रामे जा पिक्चर ॿिया बि ॾिसींदा हिन जो वीडियो बि तव्हांखे ॾिसींदा। त ज़हर ज़िंदगी जे लिखियो आहे नूर ज़ेवर ऐं हिनखे डायरेक्ट करे रहिया आहिनि मलक फरज़न खजू ऐं हीउ ड्रामो 19 डिसंबर करे हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू थी आहे ऐं जेको तमामु तेज़ीअ सां रिकॉर्ड थी रहियो आहे ऐं तमामु जल्द सिंधी टीवीअ ते रिलीज़ कयो वेंदो। ऐं ॿिए ड्रामे जे बाबति तव्हांखे सीज़न 2 जे ड्रामे जी अची रही त उन बाबति अपडेट ॾींदा हलूं त हिन जी बि रिकॉर्डिंग अनकरीब शुरू थियण वारी आहे। हिन जी रिकॉर्डिंग अञा शुरू न थी पर हिन जी तमामु जल्द रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी। उन खां पोइ हिन जे बाबति तव्हांखे वीडियो में तफ़सील ॾींदासीं। त तेसिताईं ॾींदा इजाज़त। इहो ई अॼु जी वीडियो। थैंक यू वेरी मच।